नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त छठो में खबर ॾींदा हलूं तो दरगाह सखी जमील शाह ॾातार जो हर साल जीअं हिन साल भी हिंदू कम्यूनिटी ॾातार सेवा समाज तरफान दरगाह ते 51 मीटर की चादर चाढ़े मेले जो इफ्तिताह कयो। हिंदू बिरादरी तरफान एक ॾींहुं जो मेलो वरी धाम धूम से मुनक़िद कयो वियो। मेले में हज़ारनि की तादाद में मर्दन औरतुनि ऐं ॿारनि शिरकत कई। मेले में नंगर न्याज़ जो पिण खास एहतमाम कयो वियो ऐं पाकिस्तान जिंदाबाद पाक फौज जिंदाबाद जा नारा हया विया ऐं मुल्क पाकिस्तान की सलामती लाइ खास दुआ भी घुरी वई। हिंदू बिरादरी जो चवण है त असीं पाकिस्तान में मुकम्मल आज़ादी से रहूं पिया। मर्दन ऐं औरतुनि पाकिस्तान जो क़ौमी गीतन ते रक़्स पिण कयो ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं पाकिस्तान ते ज़ोरी जंग मरी वई त हिंदू क़ौम जो बच्चो बच्चो पाक फौज सां गॾु आहे। पाकिस्तान खिलाफ जेको भी मेरी अख सां ॾिसंदो हुन जी अख कढी छॾींदासीं ऐं पाक फौज सां हमेशा गॾु आहियूं। मेले में रात जो सत्संग भजन भी कयो वियो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।